कक्कड़ वासी नौजवान कराची जे इलाइक़े स्टील टाउन में अणसुञातल जवाबदारनि हथां मारिजी वियो आहे। 19 वरनि जे नौजवान गुल मोहम्मद शाह खे राति देर सां अणसुञातल जवाबदारनि मथे में लोही सीखनि जा वार करे बेरहमी सां क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद जवाबदार मौक़े तां फ़रार थी विया। इतला ते स्टील टाउन थाणे जी पुलिस मक़तूल नौजवान जो लाश खणाए जिनाह इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। मक़तूल गुल मोहम्मद शाह जे वारसनि जो चवणु आहे त नौजवान गुज़िरियल कुझु अरसे खां कराची जे स्टील टाउन वारे इलाइक़े में फैक्ट्री में मज़दूरी कंदो हो। राति देर सां कम सांगे घर खां ॿाहिरि निकितो त अणसुञातल जवाबदारनि खेसि मथे में लोही सीखूं हणी बेरहमी सां क़त्ल करे छॾियो आहे। मक़तूल नौजवान जो मढ़ ज़िले दादू जे शहर कक्कड़ भरिसां ॻोठ खाट लश्कर आंदो वियो। संदसि मढ़ घर पहुचण ते वारसनि में कोहराम मची वियो आहे।